मश्करन जो गोठ तई मश्करन जो हाँ मश्करन जो गोठ तई अॼु सफ़ा तुंहिंजी शिकिल उन पावली जहिड़ी लॻी पई आहे जेका कंहिं ज़माने में हूंदी अॼुकल्ह हुनजी वैल्यू न रही आहे। जीअं 4 आना 8 आना ढिंगलो अलाए काॾे गरक थी विया आहिनि। मिठल तो वारी माउ आहे न मामी कज़ी उहा अम्मा सां सेट न थई। सेट ना है मतलब त मामी कज़ी अम्मा सां जेड़ा थी करे से मुझे मुंह ते घोर घोर थी वञेस। पैसा खाली आहिनि कीथा सर खीसा त खाली आहिनि पर बुख ते उबासी बि नथी अचे। मासी साहब तवारी मासी जेकी भत ते काटजी वई यको हाणे थी वापसि आ। ड्रामा सोप सीरियल मश्करन जो गोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।